दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे पंहिंजावेरी ड्रामे ते। जी हाँ दोस्तों, पंहिंजावेरी जी हिकु बहितरीनु अपडेट तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों पंहिंजावेरी ड्रामे जी शूटिंग ख़ैर सां ॿीहर काफ़ी ॾींहंनि खां वठी स्टार्ट थी चुकी आहे। उन तस्वीरूं बि अची रहियूं आहिनि ऐं भला भला अदाकार पंहिंजी शूटिंग में मतिलबु पंहिंजा सीन शूट कराए रहिया आहिनि। यानी हू पंहिंजो मतिलबु जेका अदाकारनि जो शुरूआति में पहिरें स्पेल में जंहिंजा किरदारु आहे, कैरेक्टर आहे, उहे अदाकार पंहिंजो मतिलबु वरी तेज़ी सां ड्रामे खे इंजॉय बि करे रहिया आहिनि। मौसम बि सुठी आहे ऐं ड्रामो दादू सईदाबाद में शूट थी रहियो आहे। ऐं उन में दोस्तों अॻिते हाणे जीअं शूटिंग स्टार्ट थी आहे त हाणे हीअ शूटिंग बंदि कान थींदी। असां मालूमात वरिती आहे त हीअ लगातार शूटिंग हाणे हलंदी रहंदी। 2-3 स्पेल कीअं बि करे फाइनल कया वेंदा, उन खां पहिरियां हिन शूटिंग खे बंदि कोन कयो वेंदो। जी हाँ दोस्तों, ये जेका शूट थी रही है, शूट के बंद कोन कयो वेंदो। कीअं बि करे कम से कम 50 खां 75 एपिसोड ताईं ड्रामे जा पूरा एपिसोड फाइनल कया वेंदा। पोइ वरी एपिसोड के अॻिते नए स्क्रिप्ट खे अॻिते वरी वधाइबो। फ़िलहाल कीअं बि करे 3 स्पेल हिननि खे फाइनल करणा आहिनि ऐं इहा नई अपडेट असांखे मिली आहे। इहा तव्हां ताईं असां अपडेट पहुचाईसीं। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा।